अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आवां आहियां वज़ीर उंदड़। नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था AK ॾाहरीअ जी। नवाब शाह HM ख्वाजा लाइब्रेरी इंटेलेक्चुअल फोरम जे तरफ़ां नवाब शाह GMH ख्वाजा DC हाई स्कूल में मंझंदि 2 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं मुख़्तलिफ़ कमीशन जे इम्तिहाननि जे मुतलिक़ सिख्या ॾियण सां गॾु मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि में यूनिवर्सिटी ऐं कॉलेज जे माहिर प्रोफेसर ऐं लेक्चरनि जे ज़रिए तमामु मुख़्तलिफ़ कमीशन इम्तिहाननि जे तयारीअ जो एहतमाम कयो वियो। उन मौक़े ते ट्रेनिंग सेशन जो मुआइनो करण लाइ पहुतल एडिशनल डायरेक्टर एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद राज़ी खान जमाली, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद अब्दुल्ला ॾहरी, माहिर नफ़्सियात प्रोफेसर सैयद हैदर शाह ऐं तरबियत ॾींदड़ लेक्चररनि उबैदुल्ला माची, ख़ादम हुसैन खोराई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मक़सदु आहे त जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में कमीशन जा इम्तिहान ॾिना वेंदा आहिनि उन्हनि जे लाइ कहिड़े नमूने तयारी कई वञे ऐं कहिड़नि सब्जेक्टनि खे पढ़ियो वञे ऐं कहिड़े वक़्तु छा करणु घुरिजे, उहे समूरा तरीक़ेकार सेखारिया वेंदा आहिनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ये पोस्टूं अख़बार में ॾियारियूं आहिनि त जेके लेक्चरर आहिनि उन्हनि जो 1500 सीटूं पूरी सिंध में आहिनि, ख़ाली आहिनि ऐं उन्हनि में उहे रिक्रूटमेंट कंदा थ्रू टेस्ट जे थ्रू इम्तिहान जे एग्ज़ामिनेशन जे। त हिते जेको मूं ॾिठो त इहो रुझान तमामु घटि हुयो हिते शहीद बेनज़ीराबाद ज़िले में। जेके पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान या ॿिया पासे जेके टेस्टूं थियनि थियूं त उन्हनि खे असां तयारी करण जे लाइ त वधि में वधि कैंडिडेट्स इन इम्तिहान में वेहनि त जीअं सुठा कैंडिडेट्स पास थी निकिरनि। उन्हनि जे लाइ असां ही HM खोजा लाइब्रेरी इंटेलेक्चुअल फोरम आहे, अब्दुल्ला ॾहरी साहब जे निगरानी में ही कमु हले पियो। हिते इहे क्लासिस जो अरेंजमेंट कई आहे। अॼु जेके असां विज़िट कई आहे उन में अलॻि अलॻि जेके सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि जा अलॻि अलॻि जेके प्रोफेसर्स आहिनि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में कॉलेजिस में, त उन्हनि खे रिक्वेस्ट कई आहे उहे फ्री ऑफ कास्ट को मुआवज़ो न वॉलंटरीली आया आहिनि हिते। ऐं हिते हिननि में का बि फीस वग़ैरह कोन्हे। ही 5 ॾींहंनि जो हिकिड़ो सेशन हुयो। मां सम्झा थो सुभाणे हिकु जनरल क्लास थींदो ऑडिटोरियम में। ऐं हिन में जेके बि कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे तयारी करण जे लाइ हिकु सुठो मौक़ो आहे ऐं उन्हनि फ़ाइदो बि वरितो आहे। ऐं हिन खां अॻु में बि जेके असां CSS या PCS जा क्लासिस शुरू कया हुआ 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो बि शुरू कया हुआ, त उन्हनि में बि कैंडिडेट्स खे ॾाढो सुठो फ़ाइदो पहुतो हो ऐं उन्हनि लाइ हिकिड़ो रस्तो खुली पियो त हितां जीअं लाड़काने जा जेके आहिनि माण्हू वधि में वधि उतां कैंडिडेट्स अपीयर थियनि था, पास बि उतां थियनि था। उते लाइब्रेरी बहितरीनु आहे, सर शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी पुराणी लाइब्रेरी आहे, त उते मां बि विज़िट करे आयो आहियां। त उते तमामु घणी सुठे नमूने तयारी कराई वञे थी। त ऐं कराची में बि हैदराबाद में बि त उहो साॻिए ई पैटर्न ते असां हिते शुरूआति कई आहे HM खोजा लाइब्रेरी जे तरफ़ां। इनशाअल्लाह असां हिन प्रोग्राम खे अॻिते हलाईंदासीं ऐं ॾाढा सुठा दोस्त हिन में असां सां कोऑपरेट कनि पिया। डॉक्टर हैदर शाह आहे, साइकोलॉजिस्ट आहे, प्रोफेसर आहे ऐं मां असांखे जस थो ॾियां जो एतिरो असां कॾहिं टाइम ॾिए थो। ऐं ॿिया बि जेके प्रोफेसर्स आहिनि, डॉक्टर मुज़मिल अंसारी साहब आहे, उहो बि असांजे में कोऑपरेट करे पियो। ऐं जेकॾहिं इहा कोऑपरेशन रही त इनशाअल्लाह असांजा तमामु सुठा कैंडिडेट्स कमीशन जे इम्तिहान में पास थींदा। अच्छा, हीअ जेको इंटेलेक्चुअल फोरम जो ठहियो आहे इहो पूरी कमेटी आहे जेका असां साईं राज़ी खान जमाली साहब आहे उहे निगरानी में असां कमु कयूं पिया था। एक्सपेंसिस जेके आहिनि उहे असांजो फोरम जेको आहे सो मीट आउट करे थो। पर हाणे हिन जो फ़ाइदो इहो आहे त असांजा काफ़ी दोस्त जिन अप्लाई कयो आहे उनखे इहा ख़बर कान्हे का त उहो एग्ज़ाम जी ट्रिक्स छा आहिनि, एग्ज़ाम कीअं ॾिजे, उनजा मेन पॉइंट्स कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ी डायरेक्शन आहे। त उन राइट डायरेक्शन में वठण जे उनखे ॿुधाइण जे लाइ हीउ एतमामु कयो वियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त तक़रीबन 16 ब्लॉक्स आहिनि हिते ऐं हर हिकु ब्लॉक जे मथां हर ॿ टीचर वेठा आहिनि जेके क्वालिफाइड जेके कमीशन पास आहिनि। मिसाल पॉलिटिकल साइंस जो माण्हू आहे त पॉलिटिकल साइंस जो क्वालिफाइड माण्हू उहो हुनखे ॿुधाए पियो थो त हुननि पंहिंजा एक्सपीरियंस शेयर करे पियो त हुननि कीअं एग्ज़ाम पास कयो त जीअं जेका न्यू कमर्स आहिनि, न्यू जेके अपियर थियनि पिया उनखे सुहिणे नमूने सां उहो तयारी करे सघनि ऐं एग्ज़ाम में सुठियूं मार्कूं जेको आहे हासिलु कनि। इन में काफ़ी असांजा दोस्त आहिनि उहे वॉलंटियरली असां सां गॾु आहिनि जिन कमु कयो आहे ऐं उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहिनि छो त बहितरी जो कमु आहे कंहिंखे राह ॾेखारणु। मां तमामु पुरजोश आहियां शहीद बेनज़ीर आबाद में इंटेलेक्चुअल फोरम जेको राज़ी खान जमाली जे क़यादत में हले पियो
असीं हितां जे यूथ खे सक्सेसफुल ॾिसणु चाहियूं था। इन सक्सेस मॉडलिटी खे फॉलो कंदे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेके 1500 सीट्स अनाउंस कयूं आहिनि डिफरेंट डिसिप्लिन्स में, असीं चाहियूं था त उन्हनि में एग्ज़ाम मोटिवेशन खे जेको आहे अपलिफ्ट कयो वञे। सर ही जेका असां क्लासिस अरेंज कया आहिनि HM खोजा लाइब्रेरी इंटेलेक्चुअल फोरम जे तरफ़ां ऐं विद कोऑपरेशन ऑफ सिंध प्रोफेसर्स एंड लेक्चरर्स एसोसिएशन, ॿिन्हिनि जो जॉइंट ई वेंचर आहे। असां उन में चाहियूं पिया त जेके सिंध जा नौजवान आहिनि जेके मुख़्तलिफ़ जॉब्स में अप्लाई कनि था, उहे जॾहिं ग्रेजुएशन करे डिग्री करे ते पहुचनि था त उन खां पोइ अची या त जॾहिं जॉब अपॉर्चुनिटीज़ अवेलेबल न हूंदियूं आहिनि त नंढियुनि वॾियुनि जॉब्स में लॻण जे करे पंहिंजे सब्जेक्ट जे टच खां ॿाहिरि अची वेंदा आहिनि। असां चाहियूं पिया त उन्हनि खे हिकिड़ो रस्तो अहिड़ो प्रोवाइड कयूं त उहे पढ़ी उतां इन तरीक़े सां निकिरनि त जीअं उहे सही तरीक़े सां क्वालिफाई करे सघनि। जेतिरो कॉम्पिटेंट ॿारु ईंदो ओतिरो बहितर सर्व कंदो त असांजी सोसाइटी डेवलप थींदी। असांजो मोटिव इहो आहे। ख़ादिम हुसैन कोराई ऐं लेक्चरर आहियां इंग्लिश डिपार्टमेंट में। ऐं असांजो जेको आहे हिते नवाबशाह में इंटेलेक्चुअल फोरम आहे, HM ख्वाजा इंटेलेक्चुअल फोरम, जेको साईं राज़ी ख़ान जमाली डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन जी तरफ़ खां स्टार्ट कयो वियो हो। इन में असां पहिरियों बि तयारी कराईंदा रहिया आहियूं ॿारनि खे वॉलंटियर फ्री ऑफ कॉस्ट, ऐं हीउ जेको आहे उन जो ई सिलसिलो आहे जंहिंमें हींअर कोऑर्डिनेशन शामिल आहे HM ख्वाजा इंटेलेक्चुअल फोरम जो ऐं असांजी जेका तंज़ीम आहे लेक्चरर्स जी SPLA नवाबशाह उन्हनि जी तरफ़ खां। HR JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।